थी वसे पर मरी वेलन ते भी रहम कुरान जे करे असांजा उस्ताद शहीद हजरत अल्लामा अब्दुल रज़ाक साहब रहमतुल्लाह अलैह उन जा भार उन जो बाबू उन जो पुटड़ो अज उन जे कबर ते भी जो कुरान जे करे रहमत दी वसे अल्लाह शांदो थी आज जी खणी आयो सारो जहान तुझे दर्जे आडो झुकंदो आ साईं तू कंहिंजे आडो न झुकदो आहे मां रहमतुल लिल आलमीन तो रब्बुल आलमीन जे आडो आजिज़ी खणी आयो ॾाढियां चओ सुभान अल्लाह एड़ो पैगंबर ॾिनई वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन वो नबी मिलो जेको जहान जे लाइ जो रहमत बणजी आयो आ जिंजा हथ मुबारक रहमत जिंजा कदम मुबारक रहमत जेको हथ मुबारक मथे खणे त मदीने में भी वसी पे जेको हथ मुबारक मथे खणे अबू बकर सिद्दीक जे अम्मा के हिदायत मिली वने जेको हथ मुबारक मथे पियो खणे अबू हुरैरे साईं जे अम्मा के जो हिदायत पई मिली वने एड़ो नबी ॾिनई जेको जहानन जे लाइ रहमत बणजी आयो जंहिंजो हथ मुबारक लटे के लगे त बाहि न साड़े कपड़े के लगे त जो बाहि न साड़े एॾे मान वारो नबी जो असां के मिलियो आ 27 रजब जी रात जंहिंखे मथे घुराए जो मेराज कराई हिकिड़ी कुराड़ी आ उनमें मोहब्बत उन वटि नबी साईं आया अम्मा ये बकरी तो वट भी थी आ मोकल दे तमाम मोहम्मद इन मऊ खीर उडवा साईं बकरी बीमार लाचार इन में त खीर आहे ही कोन के तू मोकल दई दिस कुराड़ी मोकल ॾिनी आ नबी साईं जनो नगे डोहणो शुरू क्यों अम्मा एडो थां त खणी अच कुराड़ी थां खणी आई साईं जन डोहणो शुरू क्यों आ बिस्मिल्लाह सुभान अल्लाह चौड़ा जा रहमानिर रहीम बेरियो थां खीर सां भरजियो अम्मा बियो थां खणी अच बियो भरजियो अम्मा त्यूं थां खणी अच त्यूं भरजियो अम्मा अन्या खीर जे ला थां खणी अच कुराड़ी जे घर जा थां खुटी पिया बकरी मां खीर न पियो खुटे कुराड़ी चयो अब्बा मां त हीला कया बकरी में त खीर हुयो ही कोन ए सजो घर खीर सां भरजी वियो साईं जन चयो अम्मा अवल तुझा हथा आने मां रहमतुल्लाह आलमीन जा हथ मुबारकन खीर जण वारो रब्बुल आलमीन
ॾाढियां चओ सुभान अल्लाह। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। एड़ो नबी मिलियो आ जेको जहानन जे लाए जो रहमत बन जी आयो। एकड़ो साहबी आयो, अल्लाह जा रसूल आवां वटाइस, ईशा जी नमाज पढ़ियम, अंधारी रात आ, रात अंधारी आ, बरसात भी वसे थी। हाणे मां घर कीअं पुजा, बत्ती जो इंतजाम कोने। नबी से फरमायो आ लठ तो ओढ़े कर, पंहिंजो रहमत वारो हथ मुबारक उन लठ ते जो घुमायूं, ओ टंडे बहार वारो उहा लठ ई पई भरे जीअं रात भरनी। एड़ो नबी असांखे ॾिनई। जाबिर साईं तो चए उठ बीमार थी पियो, हली न पियो सके। नबी साईं खे अर्ज़ कयूं, साईं के त दुआ फरमायो। ये रहमत जो हथ मुबारक रखी दुआ जे फरमायूं, उठो थियो आ। जेका अगली कतार वयली उन्हीअ खां भी वञी अॻु वरतई। एडे मान वारो नबी जंहिंजो मकाम सारन नबियन खां मथे, जंहिंखे मेराज वारी रात जो मथे घुराई। चांदो दी आजिज़ी खणी आयो, टे शयूं जूं तम अर्श वारो तो जे मां भी टे इनाम थो कया। अस्सलाम अलैक अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातु। जी सलाम भी तोते, रहमतूं भी तोते, बरकतूं भी तोते। नबी साईं के इते भी चओ उम्मत याद आ। साईं मासां त मेहरबानी कई, उम्मत काॾे वञे, नंढे ॿार वारो ॼमियो आ, उम्मत याद। मेराज ते थो वञे, उम्मत याद। ताराज़ीअ जे तोड़ ते उम्मत याद, पुलसरात ते उम्मत याद, क़यामत ॾींहुं जो उम्मत याद। आब हौज़ कौसर ते भी जो उम्मत याद। क़यामत वारे ॾींहुं सारा नबी चवंदा या रब नफ्सी, या रब नफ्सी। पर असांजो दिल भर नबी उन ॾींहुं भी चवंदो या रब उम्मती। अल्हम्दुलिल्लाह हजरत मौलाना अब्दुल्लाही रहमतुल्लाह अलैह जे बजड़न कुरान पढ़ायो, रहमत जो मींह वसे तो। अल्लाह अकबर। वो ज़मानो हो जॾहिं असांजी जवानी ते ईंदासीं न खज ने थो। मेखे साहब रहमतुल्लाह अलैह वटि एतिरा मेहमान ईंदा हा कुरान मजीद जे करे। अॼु अल्लाह जे फज़ल सां वो गोठ भी आबाद आ, मदरसो भी आबाद आ। इया रब जी करम नवाज़ी आ, जिन जे कब्रन जे मथों अज भी कुरान जे करे रहमत जो मींह। ये जवान जूं कमायूं
झंगन झरन में बलोचिस्तान सिंध में जाते कन दे त अज भी केस्तिन में कुरान जे आवाज जूं तवारा थियूं अचनि। बजड़न के कुरान पढ़ायो हाफिज कयो आलिम कयो असां मरी वजूं पोयों बच्चा कुरान पढ़न त कबर ते भी रहमत पई वस। धंधे बहार वारो रहमत जो मरकज रहमत जी खान रहमत जो समंदर रहमत जो दरिया जो कुरान वनुनज़्ज़िलु मिनल कुरान दादियां चो सुभान अल्लाह। नारे तकबीर शाने कुरान अज़मत कुरान बरकत कुरान नारे तकबीर। ये अल्लाह तो कुरान रहमत मरी वेलन लाए भी रहमत मुमिनन लाए रहमत मुमिनान औरतन लाए भी कुरान रहमत। रब जे गज़ब रखूं रब जे कहर रखूं रब जे दम रखूं जंहिंखे बचणो आहे वो कुरान जे शाम में अचे। माण्हू त इज़त कनि पर मलाइक भी इज़त कनि। अरे जनाजा दिसो तो कुरान वारन जा यदि दुनिया के छड़े ता वञनि उन्हनि जे जनाजे में माण्हू त अचनि था पर मलाइक भी अचनि था। आलिमन जा जनाजा बुजुर्गन जा जनाजा मलाइक लई अचनि। हिन कुरान जे करे तिन शख्सन के खबर जो अजाब न थींदो हिकु कुरान जे चो सीने में आ। ताकत केड़ी आ कबर के अजाब करे खबरदार हिन जे सीने में कुरान आ। हिन जे वार के भी लोडो न दी जाए। कुरान वारे जी कबर 5 फुट आ पर कुरान अमलन सालन जे करे अख टे के तईंदो रब कबर कुशादी करे। अछियूं दाढ़ियूं थी वयूं अञा दीन समझ में न आयो मर कबर में लव तो खबर पवई। हिकु कुरान वारे के जंहिंजे सीने में कुरान कबर जो अजाब न थींदो। ऐं बे नंबर में जेको रोजानो 5 वक्त आज़ान तो दे सुबह जो थदे पानी से तू असा नमाज ते न चऊं सलाम उन्हनि के आज के थदे पानी से वुज़ू करे आज़ान दई मानुन के रब जे घर देता। आज़ान जो सडो जो सोनो सडो आ वमन आसन कौलम मिम्मन दा इल्लल्लाह। सोनो सडोनी जो आ जेको रब दे तो आज़ान वारे कबर जो अजाब न थींदो। टियों शहीद के छो जड़ी शहीद शहीद थींदो आ उन टाइम ते उनके रब जे ज़ात जो दीदार थींदो आ त कबर जो अजाब कीअं थींदो। कबर में पुजे त कबर बिश्त जो बाग। हे मेराज जो महीनो मुस्तफा के मथे घुराई उते भी चौ मत याद नबी से मेराज करे मोटी आया तोहफे में चौ नमाज मिली हेडे करनी जाए। नबी से मेराज थे व्या मक्को पार मदीनो पार बैतुल्लाह पार तूर सीना पार
बैतुल मुक़द्दस में इमामत करायूं बैतुल मामूर मलाइकन जो काबो कौमन वटों गुज़र कयूं जन जहन्नम जन्नत जा नज़ारा ॾिठूं सत आसमान किरास करे रब सां मिली तोहफे में निमाज़ वठी इहे मोटी आया जो वुज़ू वारो पानी भी हले पियो दरजो कड़ो भी लुॾे पियो बिस्तरो भी चो गरम लगो पियो यो मेराज मुझे साईं जो मोटी आया फरमाई मां मेराज करे आयो रब सां मिली आयम अबू जहल के खबर पई जालिम जो अंदर ही सड़ी हो दगते गजुस अबू बकर सिद्दीक सब चो सुभान अल्लाह जे बुध पाण वाले यार जूं गालियूं छा थो चए जे तो मेराज ते वियो रब सां मिली आयो बैतुल मुक़द्दस में इमामत करायम मलाइकन जो काबो बैतुल मामूर उतों थी आयम जन्नत जहन्नम जा नजारा करे मोटी आयो वुज़ू वारो पानी हले पियो दरजो कड़ो लुॾे पियो बिस्तरो भी गरम अबू बकर सिद्दीक के चई तो वारो यार हिं तो चे सदको वञा सिद्दीक जे नाले तो त छा चई अशहदु अन्नक मुहम्मदन हक्का अबू जहल जे मोहम्मद मुस्तफा तो चवई त सच तो चवई सदको वञा मां सिद्दीक जे नाले इहो दी वफान जो बादशाह गार में गड हिजरत में गड अजो मज़ार में गड असां जो सभिनी जा नौकरां सोने सिद्दीक जा सोने उमर जा सोने उस्मान गनी जा सोने अली जा हसन हुसैन जा आल बैतन असहाबन जा चो असां गुलाम सिद्दीक चयो जे नबी तो चए त सच तो चए के भला चवेस मारे कन्यो तो बैतुल मुक़द्दस में जेका इमामत कराई आखिरी लफ्ज़न कन्यो मारे उनमें दरियूं घणियूं दरवाजा घणा हुजूर चयो रब हीअं सवाल कयो अथऊं चई पोइ गणती न कर मेराज भी मां करायो थमाए त इंतजाम भी मां पाण कंदुसि सुभान अल्लाह चौड़ा जा जैसे पूछा थे मांखे त पंहिंजे दीदार लाइ घुराई मां दरियूं दरद न गणिया जे घबराए न हे सॼो नक्शो बैतुल मुक़द्दस जो अॻियां तो बीहारे जाए हे सवाल कंदा वञनि तूं जवाब ॾींदो सुब्हानल्लज़ी असरा वाह जे रब जे फज़ल सां लाउड तो हले मथियां तो पर 3 मेलन में आवाज तो वञे या उन्हीं जी करम नवाज़ी सुब्हानल्लज़ी असरा बे अब्दिही लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़्सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर बाखुजाता उन्हीं अल्लाह जी जे पंजे बाने के रात जे टाइम ते सैर करायो मस्जिद हराम को मस्जिद अक्सा तई जे चौधारी असा बरकतू रखियूं से इन करे घुराई कंडे मारे त कुदरत जू नयूं नयूं निशानियों देखारियांस जेके न ॾिठियूं आई उहे देखारियांस अर्श देखारियांस कुर्सी देखारियांस जन्नत जो सैर करायांस
पंजो दीदार कराया। दुआ है अल्लाह ताला एड़े पैगंबर जी निंद में जो ज़ियारत कराए। आमीन चो डाढ़िया। ये दाना शुरुआती जो त जलसा घणान सवेर मायम मौलाना अब्दुल रकीब साहब बेचारे 2-3 दफा चयो बियो असां त उई हिन ॻोठ जा खादिम साईं जे करे उन जा बचड़ा उन जा पुट पोटा असांजी इज्जत कंदा आहिनि कुरान जे करे। असां ईअं चवंदा आहियूं त असांजा भाइर आहिनि। इंशाअल्लाह जी हिन मदरसे जे जलसे में गॾु थियाऊं जन्नत में भी इं गॾु हूंदासीं। अल्लाह ताला इन जलसे के कामयाब करे। इहा त दुआ घुरूं। अल्लाह मेखे साहब रहमतुल्लाह अलैह जी कबर त रोशन कर, पर उन सां जेके गॾु सुता पिया आहिनि उन जो बचड़ो उन जा भार उन जो बाबो उन जूं कबरां भी बिश्त जा बाग बणा। ऐ अल्लाह असां आजिज़ कमज़ोर आहियूं पर तुझे रहमत में उम्मीद रखी आहे। मुंहिंजा रब साईं पंहिंजे फज़ल जी इन बाननि ते रहमत जी नज़र फरमा। जेके सुता पिया आहिनि तुझे अमर सां जन दीन जो कम कयो, दर दर ते वञी क़ुरान ॿुधायूं। अल्लाह जूं कबरां रोशन भी कर, बिश्त जा बाग भी बना। मौलाना अब्दुल रकीब साहब जी मेहनत जलसे कराइण के कबूल फरमा। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।